ख़बर अवां शेयर कंदासीं। राजा परवेज़ अशरफ सखर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदसि चवणु आहे त 21 डिसंबर मुल्क जे अज़ीम क़ाइद जी शहादत जो ॾींहुं आहे। संदसि इहो चवणु हो त हूअ सिर्फ़ पीपल्स पार्टी न पर जमहूरियत पसंद अवाम जी क़ाइद हुई। सभु हुन जी शहादत ते ॾुख में हुआ। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अनस घांगरो। जी अनस, छा तफ़सील आहिनि? जी, पीपल्स पार्टी जो अॻवान ऐं स्पीकर राजा परवेज़ अशरफ अॼु जेको आहे सो सखर एयरपोर्ट ते गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो रवानगी खां अॻु मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे ख़िराज अक़ीदत ऐं सलाम पेश करण जे लाइ अॼु जेको आहे सो गड़ी ख़ुदाबख़्श आया आहियूं। संदसि चवणो त 27 डिसंबर मुल्क जी अज़ीम क़ाइद जी शहादत जो ॾींहुं आहे। उहा सिर्फ़ पीपल्स पार्टी न पर जमहूरियत पसंद अवाम जी क़ाइद हुई। सभु हुन जे शहादत ते ॾुख में हुआ। राजा परवेज़ अशरफ जो चवणो त शहीद बेनज़ीर भुट्टो हमेशह पार्लियामेंट ऐं अवाम खे इज़त ॾियण जी ॻाल्हि कई। शहीद मोहतरमा मफ़ाहमत जी सियासत जी ॻाल्हि कई, जंहिंखे आसिफ अली ज़रदारी गॾु खणी हली रहियो आहे। संदसि चवणो हो त मुल्क खे अहिड़ी फिज़ा जी ज़रूरत आहे जंहिंमें भाईचारो ऐं मफ़ाहमत हुजे। राजा परवेज़ अशरफ साथियुनि सां गॾु हिन वक़्तु सखर एयरपोर्ट खां गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो वरसी में शिरकत जे लाइ रवानो थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी नाज़रीन। सखर खां अनस घांगरो तफ़सील ॾिना आहिनि।